मुझे एक पेपर के लाए जे करे मुझे इंटर्नशिप थियणी है हाणे रीसेंट। बाबा तव्हां जो असल में तारीफ़ कराए जो नालो ठीक है तव्हां ॿुधायो। हाँ इन्हनि असां ॾे हिकिड़ो पेपर मोकिलियो हुयो जी जंहिंमें लिखियलु हुयो एज अ कोरोना वायरस जे करे ॿार नथा रही सघनि हॉस्टल में। सेकेंड जिन पेमेंट पे न कई आहे जी। थर्ड ॿियो बि लिखियलु हुयो पेमेंट खां अलावा त जेके मतिलबु पेमेंट बि पे न कई आहे ऐं कोरोना वायरस जे करे बि त असां पेमेंट पे करण लाइ त तयारु आहियूं पर हिननि जी पंहिंजियूं बि ग़लतियूं आहिनि जेके हीअ मञनि नथा। हिन असांखे फर्स्ट ईयर जी जेका फीस हुई उन जो असांखे पे ऑर्डर ॾिनो आहे। तव्हांखे ख़बर आहे असां ॻोठ जा माण्हू आहियूं असांखे ख़बर न आहे त पे ऑर्डर सां गॾु वाउचर बि ॾिबो आहे। उहो असांखे 2-3 सालनि खां पोइ ख़बर पई त उन सां गॾु वाउचर बि हूंदो आहे। जॾहिं हिननि असांखे ॿुधायो त असां हिननि खे चयो ठीकु आहे असां उहा बि पेमेंट कंदासीं त असां वियासीं CM ऑफिस उते वाउचर्स ठहंदा आहिनि। असां उन्हनि खे चयोसीं त असांजा वाउचर्स ठाहे ॾियो असां पेमेंट करण लाइ तयारु आहियूं ठीकु आहे। त उन्हनि चयो न जे तव्हांजो जेको खणी आयो पे ऑर्डर आहे जेसीं ताईं हिन जो फर्स्ट ईयर जो वाउचर न मिलंदो न तेसीं ताईं असां सेकेंड ईयर थर्ड ईयर फोर्थ ईयर जेके बि तव्हां ईयर्स रहिया आहियो उनजी असां तव्हांखे न ठाहे ॾींदासीं। असां सर सईद ॾे इलाही चकर वियासीं त असांजो कमु कयो हुननि केॾीमहिल चयो हा सुभाणे ॿिए ॾींहुं मंडे संडे बसि उन्हनि इहे ई वर्ड्स ॻाल्हाया। ऐं अगरि असां थोरो तेज़ आवाज़ में हिननि सां ॻाल्हायूं था त इहे असांखे धमकियूं था ॾियनि। असांखे मैम शेला जे रूम में वठी था वञनि जेका असांजी प्रिंसिपल आहे त हीअ असां ते शाउट करे रही आहे त असां हाणे तेज़ आवाज़ में या फिर पंहिंजा वर्ड्स ॻाल्हाए बि नथा सघूं जंहिंजे करे असां सां इहा हालत कई वई आहे। ऐं हिननि असां ॾे हिकु पेपर मोकिलियो जंहिंमें इहो लिखियो हुयो त हिननि जी पेमेंट जेका उहा न आहे ऐं ॿियो कोरोना वायरस आहे जंहिंजे करे असां हिननि खे कढूं। अच्छा तव्हां हिते केतिरे अरसे खां वठी रहो पिया हॉस्टल में? 2015 खां 14 जो लास्ट मंथ हुयो त अच्छा 15 खां रहो था पिया ठीकु आहे। हाणे तव्हांजा पेपर अञा रहियल आहिनि या बाक़ी हिन जो हाउस जॉब आहे ऐं कुझु डॉक्यूमेंट्स वग़ैरह जो मसइलो आहे जंहिंजे करे उहो हिते रही। अच्छा तो हाणे मतिलबु तव्हां सां हिते जो तव्हां आयो त हिननि कहिड़ो सलूक कयो तव्हां सां? हिननि मतिलबु सही ॻाल्हायो पर मतिलबु हिननि इहो ई चयो त तव्हांखे जेको आहे मतिलबु असांखे वॉर्निंग ॾींदा रहिया। तव्हां 8 बजे जीअं मां राति जो पुॻी आहियां त मूंखे वॉर्निंग ॾिनी अथनि त सुबुह जो 10 बजे तव्हां हलिया वञिजो। मां हेॾो परे खां लाड़काणे खां आई आहियां ट्रांसपोर्ट हले न पई मतिलबु त हिननि खे मां चयो मुंहिंजो डॉक्यूमेंट्स जो मसइलो आहे मां उहो हल करे ऐं हितां हली वेंदमि मूंखे स्टे नाहे करिणो छो त मां हितां जी ग्रेजुएट थी वई आहियां पर मुंहिंजे डॉक्यूमेंट्स जो मसइलो आहे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त मजबूरी आहे मां हिन लाइ आई आहियां त उन्हनि न वॉर्निंग ॾिनी त सुबुह जो 10 बजे सिक्योरिटी घुराए करे तव्हांखे बेइज़ती करे असां हितां कढंदासीं। हिन खां बहितर आहे त तव्हां इज़त सां हली वञो। ऐं तव्हां ॿुधायो त छा राति जो 8 बजे जा पहुतल वरी वापसि असां लाड़काणा वञी था सघूं बिना कमु करे? सही उन खां पोइ हिननि असांखे डॉक्टर करतार आहे जेको हितां जो प्रो वाइस चांसलर उन ॾे वठी विया त असां एप्लीकेशन बि खणी वियासीं लिखी करे त असांखे स्टे करण जो टाइम ॾियो त उन्हनि असांजी जेकी एप्लीकेशन हुई उहा फॉरवर्ड न करे छॾी ऐं इहो चयनि त तव्हांखे संडे जो टाइम ॾियूं था तव्हां बसि हितां हलिया वञिजो। संडे अॼु मंडे हुयो न हा न अॼु मंडे हुयो न त मंडे जे ॾींहुं चयनि तव्हांखे 9 बजे असां पाण हितां कढंदासीं। कल्ह असांखे लेटर हथ में ॾिनो अथनि असां लेटर वठी हिननि खे वापसि कयो आहे त असां एतिरो जल्दी नथा वञी सघूं ट्रांसपोर्ट जो बि मसइलो आहे। ठीकु आहे तव्हां असांजी सुभाणे बेइज़ती करे कढंदव हिन खां बहितर आहे त असां इज़त सां पाण निकिरी था वञूं। असां हिन महिल हिन टाइम ते कल्ह निकिरी विया आहियूं ढाओ में लेडीज़ मस्जिद ठहियल आहे जिते असां स्टे कयो आहे पूरी राति। हिननि असांखां पुछियो आहे त तव्हां किथे आहियो हालांकि असां हिननि खे इहो बि चई वियासीं त अगरि असां घर वञी नथा सघूं जिते आहियो उते वेंदासीं कुझु बि थियो त ज़िम्मेवार तव्हां आहियो। हिननि असांखां उहो पुछियो ई न आहे। सुबुह थियो आहे जीअं ई त असां पाण हिननि ॾे हॉस्टल विया आहियूं त असांखे हॉस्टल जे ॿाहिरां बि बीहण न पियो ॾिनो वञे गार्डन खे बीहारे छॾियो वञे। उन जे बावजूदि कीअं बि करे असां गर्ल्स हॉस्टल जे अंदरि विया आहियूं त असांखे कीज़ रूम जूं न ॾिनियूं अथनि त तव्हां रूम खोले भला पंहिंजो सामान ज़रूरी जेको बि अथव खणो। त असां रूम जे ॿाहिरां वेठा आहियूं उतां असां इहे जेके वीडियो
वीडियो वायरल थिया आहिनि, असां मां लाइव आई आहियां, हिन खे तव्हां ॾिसो था तशद्दुद करे कहिड़े तरीक़े सां हिन खे उतां घसीटियो वञे थो। ऐं जॾहिं मां पुठियां गार्ड खे चवां थी त छॾियो छोकिरी खे आराम सां वठी वञो, त हू हथु खणण लाइ बि माई तयारु हुयूं, जेके 2 पंजाबी मायूं हुयूं गार्ड सिक्योरिटी गार्ड, उहे हथु खणण लाइ, ऐं मोबाइल बि मूंखां खसी वियो हुयनि। उन्हनि ॾिठो मां वीडियो भरियां थी त मूंखां मोबाइल जेकी वार्डन आहे उनजे हथ में उहा मोबाइल आहे, उहा मूंखे मोबाइल बि न पई ॾिए जो मां कंहिंसां कॉन्टेक्ट करे सघां ऐं ॿुधायां त हिननि असां सां कहिड़ो हाल कयो आहे। ऐं असां हिते उन वक़्तु इहे लफ़्ज़ ॻाल्हाया वञनि था त तव्हां जाहिल छोकिरियूं आहियो ऐं तव्हांजी फैमिली कहिड़े क़िस्म जी आहे जो तव्हांखे हिते छॾियो अथनि। मतिलबु हुननि खे जीअं न बर्दाश्त वारी ॻाल्हि हुजे। हा, उन्हनि ईअं चयो तव्हां जाहिल छोकिरियूं, इहो लफ़्ज़ उन्हनि ॻाल्हायो त हिन ऐं मां अञा तेज़ शाउट कयो त तव्हां असांजी फैमिली जे बारे में इहो कीअं था ॻाल्हाए सघो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तव्हां बदतमीज़ी कंदव त असां बि कंदासीं। असांजी फीस जो इशू आहे त असांजी जेकी फीस जमा थियल आहे 2 सालनि जी, उहा असांखे हथ जा ठहियल पे ऑर्डर ॾिना अथनि, जेके असांजा मथे मैनेजमेंट में उहो एक्सेप्ट ई नथा कनि उन्हनि खे। मतिलबु उहा बि तव्हांजी कमी त न आहे न, तव्हां त पंहिंजी फीस जमा कराए छॾी आहे। हाणे हू कागज़ जेकॾहिं जाली हुननि माण्हू अहिड़ा विहारिया आहिनि, 2 नंबरी करे विया आहिनि, उनमें तव्हांजो कसूर त न आहे न, उहा त कागज़ी कार्रवाई हुननि जो मसइलो आहे। ठीकु आहे, उन्हनि ॾे उहे जाली जेके बि असांखे ॾिना आहिनि खणी वियासीं त हे असां 2 सालनि जी जमा कराई आहे, असांखे जेकी रहियल आहे उन्हनि जा वाउचर ॾियो त असां क्लियरेंस करायूं। त उन्हनि चयो हे त कम जा ई न आहिनि तव्हांजे, त असां जंहिं असांजी फीस जमा कराई आहे उन वटि असां विया आहियूं त मां शाउट उन ते कयो आहे मैडम वार्डन जे साम्हूं, त उहो मञण लाइ तयारु न हो। पोइ साइड ते वठी करे मूंखे चवे थो तव्हां शाउट न कयो, मुंहिंजी इज़त ॾे, ॾिसो मां तव्हांखे किथां बि करे पैसा ॾियां थो, बसि तव्हां मुंहिंजी इज़त रखो। मूंखे उन्हनि इहे लफ़्ज़ चया आहिनि ऐं शुरू खां वठी मां उन्हनि खां वाउचर घुरंदी हुअमि त चवंदा त आपको मिल जाएगा, हम क्लियरेंस करा देंगे, ये करा देंगे, ये असांखे इहे अल्फाज़ ॻाल्हाए चुप करायो वेंदो हुयो। हाणे जॾहिं असां पंहिंजी डिग्री जे लाइ आया आहियूं त असांखे हे कोरोना जो रीज़न ॾेई करे कीअं बि करे जहिड़ी बदतमीज़ी सां असांखे हॉस्टल मां कढियो वियो आहे। अच्छा, हॉस्टल ही साम्हूं ई आहे? जी बिल्कुलु, हे साम्हूं हॉस्टल। दोस्तो ही साम्हूं जेका आहे इहा हॉस्टल आहे, उनजे साम्हूं मां बीठो आहियां। ही न्याणियूं असांजूं जेके आहिनि ही हिन वक़्तु ॿाहिरि वेठियूं आहिनि कंहिं वण जे हेठां। ही वण तव्हां ॾिसी था सघो, हिते वणनि जे हेठां ही बेंच पई आहे। हिते ही दोस्त बि वीचारा वेठा आहिनि जेके हिते पहुता आहिनि अची, ऐं उनखां पोइ हे हिकिड़ी बेंच पई आहे काठी जी, उन ते जेको आहे सो हॉस्टल जे साम्हूं स्टे करे वेठा आहिनि। ऐं हिननि खे राति बि जेको आहे मस्जिद में गुज़ारणी पई आहे। हितां जी छा त इंतिज़ामिया आहे ऐं कहिड़ो सलूक पई करे सिंधी माण्हुनि सां, इहो तव्हां सिंध वासियो ॾिसो ऐं थोरो पाण में जज़्बो पैदा कयो। इहे कार्रवायूं केसीं ताईं असां सां हलंदियूं रहंदियूं ऐं इन्हनि खे असां केसि ताईं ईअं ई इन तरीक़े सां रुॻो फेस कंदा रहंदासीं। इन्हनि जे लाइ को लाइ अमल तयारु कयो वञे।